महरूम रहंदी न। असांखे साइंसदान आलिम फाज़िल ऐं अकाबर घुर्जन। ओडेरो लाल लॻे ॻोठ कंदी जत जो पिरामिड स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। स्कूल जी इमारत ज़बून बणिजी वई। फर्नीचर न हुजण सबबि ॿार पट ते वेही तालीम पढ़ण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि इमरान जत, इश्तियाक जत, शामीर जत, गुलाम मोहम्मद जत, जावेद अहमद जत, शौकत जत ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दायो आहे त 133 शागिर्दनि लाइ सिर्फ़ हिकु मास्टर मुक़ररु थियल आहे, जॾहिं त स्कूल में फर्नीचर जी सख़्त खोट आहे, जंहिं करे ॿार पट ते वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। काफ़ी भेरा डीसी मटियारी ऐं तालीम खाते मटियारी खे दायो आहे, पर संदन केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं करे सभी शागिर्द जी तालीम दाव ते लॻी चुकी आहे। हुननि वसवारनि खे अपील कई आहे त स्कूल जा मसइला हल कया वञनि। में सख़्त खां सख़्त ज़रूरत आहे वो शोबो आहे बेंचनि जी का। उन खां अलावा गर्मियुनि जी मौसम में पखनि जी ज़रूरत आहे, सोलर सिस्टम जी ज़रूरत आहे। ॿार पट ते वेही करे तालीम। असांजे स्कूल खे मरमत बि कान्हे, टाकी पाणी जी बि कान्हे, काकूद बंदि पिया आहिनि, ॿार पट ते वेठा आहिनि। असां ग़रीब आहियूं। वॾो ज़ुल्म आहे हुकूमत का